माण्हुनि खे त ज़ईफ़ हदीस जी ख़बर न हूंदी आहे त ज़ईफ़ हदीस चइबो छा के आहे, ऐं सही हदीस उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे, छो जो इहे उसूली हदीस आहिनि, इहे उलूम हदीस आहे, इहो घटि माण्हुनि ताईं फैलायो वियो आहे ऐं घटि माण्हुनि खे इहा शइ ईंदी आहे। हाणे फॉर एग्ज़ाम्पल असां हिकिड़ी रफ़ेदनि ते गुफ़्तगू करे कोई माण्हू त उहो ॾिसंदो जॾहिं उहो सही बुखारी सही मुस्लिम में ॾिसंदो या वरी जेतिरा बि कुतुब सिता सियासिता आहिनि उन में ॾिसंदो त उनखे हदीसां मिलंदियूं रफ़ेदनि करण वारियूं, ऐं सही बुखारी सही मुस्लिम में अथेंटिक आहिनि 100% जेके आहिनि। इन्हनि ते उलमा जो मुतफ़िक़ मुहदसिन जो मुतफ़िक़ हुजणु आहे त इहे सही आहिनि, इन जे करे ई नालो ॾिनो वियो आहे त इन में का बि ज़ईफ़ हदीस न आहे। ठीकु आहे, ॿियनि में आहिनि कुतुब सिता में जिते सियासत में अबू दाऊद तिरमिज़ी इब्न माजा जेतिरा बि आहिनि 4 किताब, त उन्हनि में हदीसां ज़ईफ़ बि आहिनि। त हाणे फॉर एग्ज़ाम्पल कोई चवे थो त अब्दुल्ला बिन मसूद वारी रफ़ेदनि न करण वारी हदीस जेकी आहे उहा असांखे पेश करे थो, त अब्दुल्ला बिन मसूद चवे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दफ़ो निमाज़ में हथु खयां, ॿीहर न खयां, रफ़ेदनि न कयूं ॿीहर। त असां हुनखे अगरि चवंदासीं न त इहा हदीस ज़ईफ़ आहे, त उहो मेजॉरिटी ऑफ पीपल्स छा आहिनि उहे चवंदा आहिनि त इहा छा आहे, मतिलबु तव्हां पंहिंजनि खे सही चओ था, असांजनि खे ज़ईफ़ था चओ। त उन्हनि खे उसूली हदीस बि ॿुधायो त उन्हनि खे मतिलबु इहा शइ सम्झ में न ईंदी आहे। उहे चवंदा आहिनि ऐं इहो टॉपिक एंड करे वेंदा आहिनि त न बसि तव्हां पंहिंजी जेके आहिनि हदीसां सही था सम्झो, असांजी ज़ईफ़ था सम्झो, पर ईअं बिल्कुलु बि न आहे। अगरि उसूली हदीस उन्हनि पढ़िया हुजनि हा त उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में अचे। त हाणे अब्दुल्ला बिन मसूद वारी हदीस छाजे करे ज़ईफ़ आहे, उनजा रीज़न्स आहिनि, मुहदसिन असांखे उनजा रीज़न्स बि ॿुधाया आहिनि। हाणे जेके उसूली हदीस अगरि तव्हां नुक़्बतुल फ़िक्र पढ़ंदव इमाम हाफ़िज़ इब्न हजर अस्क़लानी जी ऐं ख़तीब बगदादी जा बि किताब आहिनि, उसूली हदीस ते काफ़ी किताब आहिनि, मां तव्हांखे ॿुधाए रखंदुमि। त हाणे अगरि तव्हां पंज शराइत आहिनि सही ऐं ज़ईफ़ हदीस कीअं मतिलबु ख़बर पइजे त सही हदीस छाखे चइबो आहे ऐं ज़ईफ़ हदीस छाखे चइबो आहे। पहिरियों जेको शराइत आहे उहा आहे इतिसालु सनद, मतिलबु सनद मुतसिल हुजे, सनद जी कनेक्टिविटी हुजे, मतिलबु हर जेको रावी बयानु करे थो न उनजो मिलणु ऐं उनखे बराए रास्त पाण बयानु करणु, त मां हे हुन खां ॿुधो, हो हुन खां ॿुधो ऐं हे लफ़्ज़ ॿुधा मां। ठीकु आहे, त उन खां बाद में आहे ॿियो शराइत अदालत फ़िर रवात, मतिलबु उनजी जेकी उन रावी हदीस खे बयानु करण वारो जेको रावी आहे उनजी अदालत, उनजो जेको कैरेक्टर आहे, उनजो दीनदार, उनजो नेक हुजणु। अगरि इहा शइ न अथसि कज़ाब आहे रावी ऐं उन रावी जेको आहे उहो इलाही मिस्टेक वग़ैरह करे थो, त उनखे असां अदालत फ़िर रवात जे तहत उहा हदीस ज़ईफ़ थी वेंदी, उहो शर्त पूरो न थींदो। उन खां बाद में ज़ब्त फ़िर रवात, मतिलबु रावी जेको आहे हदीस खे रवायत करण वारे जो छा उनजो हिफ़्ज़ो तेज़ आहे, अगरि हिफ़्ज़ो सही हूंदुसि उनखे असां चवंदासीं ज़ब्त फ़िर रवात। अगरि इहा शर्त पूरी उतरंदी कंहिं हदीस में असां चवंदासीं त इहा हदीस सही आहे। उन खां बाद में अदम शुज़ूज़, अदम शुज़ूज़ उनखे चइबो आहे त का बि शाज़ रवायत उन जे ख़िलाफ़ु न वञे, मतिलबु का बि सही रवायत कवी रवायत उन जे ख़िलाफ़ु न वञे, उन रावी जे मतिलबु कोई हिकिड़ो हदीस ॿुधारे थो त उन जे अपोज़िट में उहा हदीस उन सां मतिलबु कॉन्ट्रेडिक्ट थिए थी, उहा हूंदी आहे शाज़ रवायत। हाणे अदम इल्लत, इहा इल्लत जेकी आहे उहा ख़ुफ़िया जेकी आहे उहा मिस्टेक्स हूंदियूं आहिनि हदीस जे मतन में या हदीस जे सनद में, त उनखे इल्लत में जेके आहिनि न उहे माहिरीन फ़न जेके हूंदा आहिनि, इलल जा इमाम उन्हनि खे चयो वेंदो आहे, उहो इमाम दारुल क़ुतनी आहे, उन्हनि किताबु लिखियो आहे, ऐं इमाम अबू हातिम, इमाम बुख़ारी, इहे काफ़ी सारा आहिनि। इहे अगरि पंज शराइत ते कंहिं हदीस में पाया वञनि था, सही आहे और सही आहिनि, हर कैटेगरी जे हिसाब सां उहे रावी इन में फ़ाल थियनि था, त असां उनखे चवंदासीं उन हदीस खे सही हदीस। अगरि कंहिं मां हिकु बि जेकी आहे इन मां रवायत जेकी आहे रावी हदीस जेकी आहे रवायत करण वारा रावी हिकिड़ी बि का बि मतिलबु स्किप थी वञे त असां उनखे चवंदासीं त उहा हदीस सही आहे।